अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊँ दानिश कुश्क। इन वक्त असीं मौजूद आहियूं दादू प्रेस क्लब आदो कचहरी रोड ते, जिते सेवण में 2 ॾींहं अवल जो दादू वासी सीनियर सहाफ़ी फारूक बबर के पुट अब्दुल करीम बबर जो लाश हथ आयो। उन मामले बाबत अॼु कातलनि की गिरफ़्तारी जे लाइ कातलनि के सख़्त सज़ा ॾियारण जे लाइ सिविल सोसाइटी दादू की CRC जेका ॿारनि जे हक़नि जे लाइ कमु कंदड़ तंज़ीम है, उन अॻवाननि पारां रैली कढी वई है, एहतिजाज कयो पियो वञे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जो कहिड़ो मुतालबो आहे इन क़त्ल ख़िलाफ़। ॾाढी रंजीदा है ऐं ॾाढो अरमान भी है। 14 साल हिकिड़ो मासूम नौजवान जेके वालदेन मज़हबी तालीम हासिल करण लाइ सेवण जे कहिड़े मदरसे में दाख़िल करायो ऐं सूरत हाल हींअर जेकी आहे उहा जेकी साम्हूं आई आहे त पूरी सिंध जो हर माण्हू हर अखि आली आहे त उनखे इंतिहाई बेदर्दी सां तशद्दुद करे ऐं शायदि उन सां यकीनन रेप करण जी कोशिशि कई वई आहे, जंहिं ते हुन जेको आहे सो पाण खे बचाइण जे लाइ जेकी तगोदोद कई है, उनमें उनके कत्ल किया वियो है, शहीद किया है। असी चाहूँ था त हुकूमत सिंध IG सिंध सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी प्रॉपर अंदाज में इन सजे मामले की जांच कराए ऐं सिंध गवर्नमेंट के ॿारनि जे इशूज़ के हवाले से जेका भी कानून साज़ी थियल है उन में नवाण अचणु खपे, उन जे अंदर तरमीम पैदा करणु खपे। जेके भी सिंध के अंदर मदरसा आहिनि उन जी प्रॉपर तरीक़े से मेंटेनेंस ऐं उन जी मॉनिटर थियण जो जेको मैकेनिज़म है वो उन्हनि खे हर हाल में हाणे ॾियणो पवंदो। सिंध अंदर न सिर्फ ही पर इन खां अॻु में भी अहिड़ा सवे ॿारनि जा इशूज़ थिया आहिनि जिन में ॿारनि खे तशद्दुद कयो आहे, जिन में ॿारनि सां जिनसी ज़्यादती थी आहे, जिन में ॿारनि खे क़त्ल कयो आहे। असीं घुर कयूं था त चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जेको आहे सो इन्हनि सॼे सिंध जे जेके भी मदरसा आहिनि उन्हनि सभिनी जे अंदर जेको आहे सो विज़िट रखे ऐं उन्हनि खे मॉनिटर करे। अॼु जेको ही अब्दुल करीम बबर जेको हिकिड़ो ग़रीब शागिर्द हो जेको मदरसे में पढ़ंदो, उन लाइ चाइल्ड राइट्स तरफ़ां हीअ अॼु एहतिजाज जेको रिकॉर्ड करायो पियो वञे। इन जो मक़सदु इहो आहे त चाइल्ड ॿारनि जे हक़नि जे हवाले सां तहफ़ुज़ ॾिनो वञे उन्हनि खे। अब्दुल करीम बबर जेको आहे उहो उन जा वालदेन जेके आहिनि उहे चाहिनि पिया त असांजो ॿारु दीनी तालीम हासिल करे हिकिड़ो आलिम थिए, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त दीनी तालीम हासिल कंदड़ उहो आलिम ॿारु जेको आहे उन जी जेका ख़्वाहिश हुई, उन्हनि जे वालदेन जेका ख़ानदान जी ख़्वाहिश हुई, उहा ख़ानदान जी ख़्वाहिश अधूरी रहिजी वई, छाकाणि त हिन ॿार ते जेको तशद्दुद कयो वियो आहे ऐं असां सम्झूं था त हिन ॿार ते तशद्दुद करे उनखे क़त्ल कयो वियो आहे। असां आला इख्तियारनि खां पुरज़ोर अपील कंदासीं त महिरबानी करे इन खे तह ताईं वञी करे उन मुलज़िम खे उन मुजरिम खे केफ़िरे किरदार ताईं पहुचायो वञे त ताकि अहिड़े क़िस्म जो जा ॿिया जेके मरहला आहिनि आहे किथे ॿियनि मदरसनि में जेके से न थी सघनि। ऐं असां इहो बि हुकूमत सिंध खां मुतालबो था कयूं त इन्हनि मदरसा जेके आहिनि उन्हनि जी सही नमूने सां रजिस्ट्रेशन कराए उन में CCTV कैमरा लॻाया वञनि। ही जेके वाक़िया आए ॾींहं थियनि था वेही उन्हनि में हुकूमत सिंध ख़ासि तौर ते उन में को बि किरदारु अदा न पई करे। जेकॾहिं अहिड़े जेके वाक़िया थियनि था आए ॾींहं, कॾहिं नियाणियूं माना क़त्ल थियूं थियनि, कॾहिं नियाणियुनि सां ज़्यादतियूं पियूं थियनि, कॾहिं ॿारनि सां ज़्यादतियूं पियूं थियनि, पर उहे माण्हू पकड़जनि बि था, पर उन्हनि खे सज़ा ऐं जज़ा जो जेसीं ताईं अमल नथो थिए तेसीं ताईं ही वाक़िया रुकजणु नामुमकिन आहे असांजी नज़र में। जेकॾहिं हुकूमत ऐं जेके इदारा आहिनि, जेके एजेंसियूं आहिनि, फोर्सिस इदारा आहिनि, उन्हनि माण्हुनि खे जेसीं ताईं कैफ़रे किरदार ताईं नथा पहुचाइनि ऐं उहे माण्हू उन्हनि खे जेसीं ताईं उन सज़ा जी जेका आहे अमल नथो थिए तेसीं ताईं जेके वाक़िया आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। हीउ बि नंढिड़ो मासूम जेको आहे जंहिंसां जिनसी ऐं हर उज़वे खे जेको आहे ईज़ायो वियो आहे, उनजो हर उज़वो जेको आहे टोड़ियो वियो आहे। असीं सम्झूं था जंहिं बि इहो अमल कयो आहे या उन में जेको बि गुरू मुलवस आहे उहो इंसान घटि, उहो दरिंद वधीक आहे, उहो हैवान आहे असांजी नज़र में, जेको अहिड़नि मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि सां अहिड़ो माना हशर करे थो, उन्हनि खे जो क़त्लेआम करे थो। असीं सम्झूं था उन्हनि खे सरेआम फांसी अचणु घुरिजे, उहे किरदार वाक़ा थियणु घुरिजनि ऐं उन्हनि माण्हुनि खे सज़ा अचणु घुरिजे। जी बिल्कुलु, सेवण जे मदरसे में दादू जे सहाफ़ी अब्दुल करीम बबर सहाफ़ी के पुट अब्दुल करीम बबर जो जेको लाश हथ आहे उन वाक़े बाबति अॼु दादू में समाजी तंज़ीम ॿारनि जे हक़नि जे लाइ कमु कंदड़ CRC जे अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी शहरनि पारां ऐं सहाफ़ियुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त जेको अब्दुल करीम बबर आहे उनखे क़त्ल कयो वियो आहे। उन क़त्ल जूं हक़ीक़तूं 2 ॾींहं गुज़रण बावजूद साम्हूं न अची सघियूं आहिनि ऐं पुलिस हैदराबाद पुलिस जामशोरो पुलिस के जेका जांच आहे उहा मुकमल न कई आहे। हिन वक़्त ताईं जेको आहे इहे ॿुधण में अचे पियो त हिकिड़ो
मौलवी आहे एहसान सोलंकी उन ॾोह जो एतिराफ़ कयो आहे, पर अञा ताईं उनजो को अहिड़ो बयानु मंदिर आम ते न रखियो वियो आहे। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त मासूम अब्दुल करीम बबर खे क़तल कंदड़ वहशी जवाबदारनि खे जल्द खां जल्द वाइको करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे। दीनी तालीम हासिल कंदड़ मदरसनि में जेके उतां जा CCTV कैमराऊं लॻायूं वञनि ऐं उते जेको रिकॉर्ड जो मेंटेन सिस्टम आहे उहो बहितर बणायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु दानिश कुश्क दादू इशू।